जेडो तालके जे देह 360 जे रिवासी ऐं मक़ामी ज़मींदार लियाकत अली आरही इल्ज़ाम हयो आहे त संदसि पुटु इरफान आरही जेको बकरियूं विकिणण आयो कि पुलिस खेसि बिना जवाज़ गिरफ़्तार करे थाणे ते आंदो ऐं लॉकअप करे छॾियो। साॻिए ॾींहुं शाम जो जॾहिं खेसि मालूम थियो त पुलिस स्टेशन ते पहुता ऐं मालूम कयो त इरफान ख़िलाफ़ थाणे में का बि शिकायत दाख़िल न आहे। उन करे असां इरफान खे आज़ादु करण जो मुतालबो कयो, पर SHO खेसि आज़ादु करण खां इनकार कंदे चयो त मां खेसि राति जो थाणे में रखंदुसि। बाद में मोटरसाइकिल चोरी जी कुड़ी FIR दाख़िल कराए छॾी। जॾहिं त केस जे फरियादी हुननि खे ॿुधायो त हिन जी का बि चोरी न थी आहे ऐं हुनखे पुलिस राति देर सां घर मां ज़बरदस्ती घुराए कुड़ी FIR दाख़िल कराई आहे। लियाकत अली आरही DIG ऐं SSP मिरपुर खां मुतालबो कयो त SHO जुडो खे फौरी तौर ते बरतरफ़ करे संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।